أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم بل هو آيات بينات في صدور الذين أوتوا العلم وما يجحد بآياتنا إلا الظالمون وقالوا لولا أنزل عليه آيات من ربه قل إنما الآيات عند الله وإنما أنا نذير مبين أولم يكفهم أنا أنزلنا عليك الكتاب يتلى عليهم إن في ذلك لرحمة وذكرى لقوم يؤمنون بلکہ حقیقت یہ ہے इहो केतिरनि ई निशाननि जो मजमूओ आहे, यानी इहो किताबु केतिरनि ई निशाननि जो मजमूओ आहे जेके उन्हनि माण्हुनि जे सीननि में बिल्कुलु वाज़े आहिनि जिन खे इल्मु ॾिनो वियो आहे ऐं असांजे आयतुनि जो नथा इनकार कनि मगर ज़ालिम बेइंसाफ़। ऐं उन्हनि चयो त हिन ते छो न हुन जे परवरदिगार जे तरफ़ां आयतूं नाज़िल कई, मोजिज़ा ऐं निशानियूं छो न नाज़िल कयूं हुयूं। अवां फरमायो त बेशक मोजिज़ा अल्लाह पाक वटनि ऐं बेशक आऊं खुलियल डिॼारण वारो आहियां। छा उन्हनि जे लाइ इहा निशानी काफ़ी न आहे त असां उन्हनि ते किताबु नाज़िल कयो, असां तव्हां ते किताबु नाज़िल कयो जेको उन्हनि खे पढ़ी ॿुधायो थो वञे। बेशक इन में अलबत्ता रहमत आहे ऐं नसीहत आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ईमान आणीनि था। मां क़बल में आयत जेका हुई इन में हो त यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन न को लिखी था सघनि न को पढ़ी था सघनि, यानी कि अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अहिड़ो इंतिज़ाम फरमायो जो पाण लिखियल पढ़ियल कोन हुआ, बल्कि छो त अल्लाह ताला इहो तय फरमायो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पढ़ाईंदो अल्लाह पाक, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿियो को उस्ताद कोन हूंदो, ताकी जेको तो माण्हुनि खे क़ुर पाक जे बारे में कंहिं बि क़िस्म जो शक शुबो करण जी गुंजाइश न मिले त हीउ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन किथां सिखी करे पढ़ी करे ऐं हीउ जेको तो ठाहियो आहे क़ुर पंहिंजो ई, बल्कि हीउ त क़ुर अल्लाह पाक जे तरफ़ां आहे जेको बराह रास्त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि मुबारक ते नाज़िल थियो। हिते अल्लाह ताला फरमाए थो त बल्कि इहो क़ुर जेको आहे उहो केतिरनि ई मोजिज़नि जो मजमूओ आहे। हीउ हिकिड़ो बज़ाहिर हिकिड़ो क़ुर आहे पर हिन जी हर आयत जेको सो मोजिज़ो आहे, छो त यानी हिकिड़ी आयत बि को माण्हू ठाहे कोन थो सघे ऐं सॼी दुनिया वारा ख़ासि तौर ते अरब जिन खे पंहिंजे ॿोलीअ ते फ़ख़ुरु हूंदो हो उहे आजिज़नि ऐं ए वाज़े निशानियूं आहिनि उन्हनि माण्हुनि जे दिलनि में जिन खे इल्मु ॾिनो वियो आहे। माना जेके वाक़ई इल्म वारा आहिनि उहे दिलि जे उन नूर सां सम्झनि था त हीअ वाक़ई निशानियूं आहिनि, खुलियल निशानियूं आहिनि। ऐं अल्लाह ताला फरमाए पियो त असांजे आयतुनि जो इनकार सिर्फ़ु उहे ई माण्हू कनि था जेके बेइंसाफ़ ऐं ज़ालिम आहिनि, ज़ालिम ई कनि था, वरना जेकॾहिं को माण्हू इंसाफ़ वारो हुजे मुनसिफ़ हुजे उन जे लाइ त इशारो ई काफ़ी आहे ऐं उहो कॾहिं बि जेको तो इनकार कोन कंदो। हेॾी वाज़े ॻाल्हि, हेॾी साफ़ ॻाल्हि ऐं पोइ उहा उनखे सम्झ में न अचे, ईअं कोन थो थी सघे। थोरो बि गौर कंदो त इंसाफ़ दिलि में हुजे, बशर्ते कि तअस्सुब ऐं इनाद ऐं ज़िद इन जी बीमारीअ खां उहो माण्हू पाक हुजे, इंसाफ़ हुजे उनजे अंदरि त पोइ उहो माण्हू मञींदो। बाक़ी ज़िद वारा ज़ालिम जेके आहिनि उहे इनकार कनि था। अच्छा, हीअ चवंदा हुआ त छो न हिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां छो न हिन जे रब जे तरफ़ां जेको सो आयतूं यानी मोजिज़ा छो न नाज़िल थिया।
मक़सदु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते हिते अलाह जे केतिरा मौजिज़ा आया। अचे थो त कंहिं बि नबीअ खे अलाह ताला एतिरा मौजिज़ा कोन अता फ़रमाया जेतिरा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अलाह ताला अता फ़रमाया। पर असल में हिननि जो हो त यानी जेको असां था चऊं उहो करे ॾेखारियो। केॾी महिल चवंदा त मके जा जेके पहाड़ उन्हनि खे हटाए ॾेखारियो, हिते जेको थो नहरूं वहनि, केॾी महिल चवंदा त तव्हांजे लाइ सोन चांदीअ जो जेको थो महल हुजनि, केॾी महिल त चवंदा तव्हांजे लाइ बाग़ हुजनि। माना जेको असां फ़रमाइश करियूं उहो मौजूदो छो कोन थो अलाह नाज़िल थिए तव्हांजे मथां। त इन में अलाह ताला जो जवाबु सेखारियो त अवां इन्हनि खे चओ त बेशक मौजिज़ा अलाह पाक जी कुदरत में आहिनि। माना जेको बि तव्हां चओ पिया न, जेको तव्हां कुझु हो अलाह ताला करे ॾेखारे, अलाह करे सघे थो, अलाह पाक करे सघे थो। पर अलाह रब्बुल आलमीन जेको आहे सो नथो करे, इन में हिकमतूं आहिनि। छो त अलाह रब्बुल आलमीन जी इहा हिकमत आहे ऐं अलाह पाक जी इहा सुन्नत आहे त जॾहिं क़ौमुनि का ॻाल्हि घुरी, को फ़रमाइशी मौजिज़ो घुरियो ऐं पोइ अलाह ताला उन्हनि खे ॾेखारियो, पोइ बि जेके कोन था मञनि उन्हनि जे मथां फ़ौरन अज़ाब थो अची वञे। त हीअ त इहा त ॻाल्हि ख़ुदि ई हिननि जे हक़ में आहे। छो त अलाह रब्बुल आलमीन खे ख़बर आहे त हीअ ज़िद्दी आहिनि, कहिड़ो बि मौजिज़ो हिननि खे ॾेखारियो वञे पर मञींदा कोन। हाणे अलाह रब्बुल आलमीन जी सुन्नत आहे त जेकॾहिं हिननि जो फ़रमाइशी मौजिज़ो हिननि खे ॾेखारियो वियो पोइ न मञिया त ओॾी महिल ई तबाह थी वेंदा। त अलाह रब्बुल आलमीन हिननि खे फ़रमाइशी मौजिज़ो कोन पियो ॾेखारे, इन में त हिननि जी भलाई आहे जो अलाह रब्बुल आलमीन हिननि खे तबाह कोन थो करणु चाहे। पर बसि जाहिल माण्हू, ज़िद्दी माण्हू जेको सम्झंदो कोन्हे। अलाह ताला सेखारियो त तव्हां इन्हनि खे चओ इन्नमा अना नज़ीरुम मुबीन, मुंहिंजे हथ में कोन्हनि मौजिज़ा, मौजिज़ा अलाह रब्बुल आलमीन जी कुदरत में आहिनि। अलाह ताला इन ॻाल्हि ते बि क़ादिर, जेको तव्हां चओ उहो अलाह करे ॾेखारे। पर अलाह आऊं जेको आहियां उहो सिर्फ़ु हिकिड़ो वाज़े डिॼारण वारो आहियां। तव्हांखे आऊं अलाह जे अज़ाब खां डिॼारियां थो त जेकॾहिं तव्हां न मञियो त पोइ अलाह जो अज़ाब ईंदो। अॻियां अलाह ताला फ़रमाए पियो त छा हीअ त चवनि था त भई मौजिज़ा कोन पिया अचनि, हिन जे रब जे तरफ़ां मौजिज़ा कोन पिया मिलनि। हीअ जेको मौजिज़ो आहे क़ुरान पाक, छा इहो मौजिज़ो हिननि जे लाइ काफ़ी कोन्हे? अवलम यकफ़िहिम, छा हिननि जे लाइ इहो काफ़ी कोन्हे त असां तव्हांजे मथां किताबु नाज़िल कयो। वरी उहो किताबु अहिड़ो आहे जेको हिननि खे तिलावत करे पढ़ी ॿुधायो पियो वञे। माना बार बार हिननि जे साम्हूं पढ़ी ॿुधायो पियो वञे, बार बार। माना हिननि खे बार बार उन में ग़ौर फ़िक्र करण जी दावत मिले पई, मौक़ो मिले पियो। हूअं जेकॾहिं हीअ था चवनि जीअं मसलन हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते मौजिज़ो नाज़िल थियो त जेको असा जो हो, लठु उछलींदा हुआ त नांगु थी वेंदो। हाणे इहो ओॾी महिल थियो, ओॾी महिल हुननि खे हिकिड़ो मौक़ो मिलियो। या हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी उठणी जेका त निकिती उन मां पहाड़ मां निकिती ऐं पेट सां उठणी निकिती ऐं उनजी बचो ॾिनो, उहो ओॾी महिल ज़ाहिर थियो बसि। पर हीअ त बार बार जेको तव्हांजे मथां पढ़ी तव्हांखे ॿुधायो पियो वञे, तव्हांखे वॾो ग़ौर फ़िक्र करण जो मौक़ो मिले पियो। अॼु नथा सम्झो त सुभाणे नथा सम्झो त परीहं तव्हांखे बार बार मौक़ो मिले पियो। इहा जेके आर्ज़ी जेके मौजिज़ा हूंदा उन्हनि में इहा ॻाल्हि थोरी हूंदी त हीअ तव्हांखे क़ुरान पढ़ी ॿुधायो वञे पियो। ॿी ॻाल्हि हिन में इहा आहे त इन फ़ी ज़ालिक लरहमतम व ज़िक्रा लिक़ौमी युमिनून, जेके ईमान आणीनि था उन्हनि जे लाइ हिन क़ुरान में रहमत आहे ऐं नसीहत आहे। रहमत छा आहे? रहमत हिन में अहकामात आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खे जेको पसंदि आहे, रब्बुल आलमीन जहाननि जो बादशाह, उन खे जेका शइ पसंदि आहे उहो अल्लाह पाण ॿुधाए पियो त तव्हां हीअं करियो। इहा वॾी रहमत जी ॻाल्हि आहे। वरना इंसानी अक़ुल जेके आहिनि उन्हनि जी रसाई अल्लाह पाक जी रज़ामंदीअ ताईं थी कान थी सघे त अल्लाह पाक कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां राज़ी आहे या अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां नाराज़ थिए थो। इंसानी अक़ुल उन ताईं नथो पहुचाए सघे। इहो त अल्लाह जी रहमत हुई जो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बंदनि खे ॾसियो ऐं अल्लाह पाक पाण फ़रमायो त तव्हां हीअ करियो, ऐं हिन सां राज़ी थो थियां। त हीअ जेके अहकामात क़ुरान में आहिनि उहा रहमत आहे। ऐं नसीहत छा आहे? जो हिन क़ुरान में यानी मञण वारनि जे लाइ जेका आहे ख़ुशख़बरियूं आहिनि, जन्नत जी ख़ुशख़बरी आहे ऐं अहिड़े तरीक़े सां दुनिया ऐं आख़िरत जी भलाइनि जी ऐं जेको सो वाइदा आहिनि। त जेको दीन ते हलंदो उन जे लाइ दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी जा वाइदा आहिनि। इज़त, चैन, आराम, राहत, सुकून, महबत
ऐं जेको सो बरक़त, इहे शयुनि जा वादा आहिनि दुनिया में। मरण खां पोइ जेको आहे, मरण खां पोइ अहिड़ा अहिड़ा वादा आहिनि, हमेशह हमेशह जूं राहतूं, हमेशह हमेशह जो जेको सुकून, हमेशह हमेशह जा मज़ा। ऐं अहिड़े तरीक़े सां जेके बुरायूं आहिनि, कुफ़ुर आहे, शिरक आहे, बिदअतूं आहिनि, या अहिड़े तरीक़े सां जेको गुनाह आहिनि, हिन क़ुर में उन खां डिॼारे वियो आहे, उन जो अंजाम खां। त ख़बरदार इन खां पंहिंजे पाण खे छॾायो ऐं पंहिंजे पाण खे इन खां बचायो, वरना छा थींदो, ही तव्हां सां पेश ईंदो। दुनिया में इन्हनि गुनाहनि जे करे तव्हां सां ही पेश ईंदो, ही बेबरकतियूं ईंदियूं, ही नफ़रतूं थींदियूं, ही झेड़ा थींदा, ही नहूसतूं थींदियूं, ही बेचैनियूं थींदियूं, ही तव्हांखे मुसीबतुनि में तव्हांखे फासायो वेंदो जेकर तव्हां ही गुनाह न छॾिया दुनिया में। ऐं आख़िरत जे एतबार सां हमेशह हमेशह जो दाइमी अज़ाब ऐं जहन्नम जो ऐं उते जो जेको सो तकलीफ़ूं उहे। ऐं क़ुर में इहो ॿुधायो वियो आहे त इहा हिकिड़ी नसीहत आहे। कहिड़नि माण्हुनि जे लाइ नसीहत वठनि उहे माण्हू था, आहे त सभिनी जे लाइ, पर वठनि उहे था जेके ईमान आणीनि था, जेके हिन क़ुर ते जेको आहे सो यकीन कनि था। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे हिन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त पाण जेको अल्लाह रब्बुल आलमीन जे हिन नसीहतुनि मां फ़ाइदो हासिलु करियूं। इन खां दुनिया में बि जेको आहे सो दीन ते हलण में दुनिया में बि फ़ाइदो आहे। कामयाबी दुनिया जी बि दीन में आहे ऐं आख़िरत जी बि दीन में, ऐं नाकामी यानी बेदीनीअ में दुनिया जी बि नाकामी आहे ऐं आख़िरत जी बि नाकामी आहे। अल्लाह ताला पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जी जी, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नअऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नअऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तअआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन।